अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमी ॾिसंदा आहियो मेहरान टीवी न्यूज़। या है रुखसार पवहर। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध काबीना कराची में क्यामाड़ी ज़िलो बणाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर वॾनि ज़िलनि में नवां ज़िला ठाहिण बाबति तजवीज़ूं घुरी वरितियूं। वॾे वज़ीर तरफ़ां कराची जे ॾखण ज़िले खे डिस्ट्रिक्ट कराची जो नालो ॾियण जी तजवीज़। कराची जे ॿियनि ज़िलनि खे बि उतां जे मशहूर इलाइक़नि जा नाला ॾियण जी तजवीज़। कुझु वज़ीरनि खैरपुर खे बि ॿिनि ज़िलनि में तक़सीम करण जी तजवीज़ ॾेई छॾी। पीटीआई ऐं एमक्यूएम क्यामाड़ी ज़िलो ठाहिण वारे सिंध हुकूमत जे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। एमक्यूएम पारां नए ज़िले ख़िलाफ़ अदालत वञण जो ऐलान। खुर्रमशेर ज़मान जो चवणु आहे त नओं ज़िलो ठाहिण में पीपुल्स पार्टी जो ज़रूर को माली फ़ाइदो हूंदो, जंहिं करे नओं ज़िलो ठाहिण जी ॻाल्हि कई पई वञे। वसीम अख्तर जो चवणु आहे त सियासी मुफ़ादनि लाइ नओं ज़िलो क़ाइमु कयो पियो वञे। पनियाकिल में 11 घर भातियुनि खे कूहे क़त्ल करण वारो केस। जवाबदार वहाब इंढण चइनि पुटनि समेत 14 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले। मक़तूल ॿारनि ऐं औरतुनि समेत 11 ॼणनि जी तदफ़ीन। माहौल सोगवार थी वियो। कराची में मुबैना तौर आपघात कंदड़ डॉक्टर महाशाह वारे वाक़े जो केस दाख़िल न थियो। वाक़े में इस्तेमाल थियल पिस्तौल कंहिंजो हो, जांच जारी। पिस्तौल मुआइने लाइ फ्रांसिक लैब उमाणियो वियो। पुलिस मूजिबि वाक़े में ब्राज़ीलियन MM9 पिस्तौल इस्तेमाल थियो। ठुले वेझो रस्ते जे लंघता जखराणी बिरादरी जी 2 धीरनि में झेड़ो। फायरिंग में 1 ॼणो क़त्ल। मक़तूल जे वारसनि जे नूर वहा पुल ते लाश रखी धरणो। कंबर जी मॉडल कोर्ट क़त्ल जो ॾोह साबित थियण ते पीउ ऐं पुट खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। 1 साल जवाबदार रांझनि पीउ मौलाई मक्सी सां गॾिजी पंहिंजी ज़ाल रशीदा खे क़त्ल कयो हो।